गाड़ो रिपोर्टर महबूब लाशारी की खबर मौजूद साबका टाउन कमेटी गाड़ो जो वाइस चेयरमैन और चेयरमैन पीपल्स पार्टी जो पुरानो वर्कर हाजी उमेद अली खास कली हाउस गाड़ो में एहतजाज पाण साण जो चिता इन एहतजाज कंदे ॿुधाए त टाउन ऑफिसर गाड़ो नाइंसाफ़ी करे धमकी ॾेई रहियो आहे। हिते जेके भंगी तौर भर्ती थियल आहिनि से सभु जा सभु मुस्लमान आहिनि जेके भंगियुनि जे हक़नि ते धाड़ो हणी रहिया आहिनि। शहर सॼो गंदगी जे वर चढ़ियल आहे। टाउन ते जेके माण्हू मुक़ररु थियल आहिनि से सभु वॾेरनि जी सिफ़ारिश ते लॻल आहिनि। हिन चयो त टाउन ऑफिसर गाड़ो चवे थो त मूंखे जीअं वणंदो आउं तीअं ई कंदुसि छो त आउं सभिनी खे हिसोपति ॾियां पियो जेको वणे सो कर। टाउन ऑफिसर उहो पिणु वाज़े चई रहियो आहे त आउं पीपी तालके क़यादत खां वठी हेठि ताईं ऐं तालके वारनि खे अलॻि पैसा ॾियां थो ऐं मुक़ामी सहाफ़ियुनि खे अलॻि पैसा ॾियां थो। हिते सुवालु उहो पैदा थो थिए त उहे कहिड़ा सहाफ़ी ऐं तालके ते वेठल उहे कहिड़ा माण्हू आहिनि जिन खे टाउन ऑफिसर पैसा ॾिए थो। हा हू नाम निहाद ग़रीबनि जे हक़नि ते धाड़ा हणण में मसरूफ़ आहिनि। चेहरा साम्हूं अचणु घुरिजनि। आख़िर में साबिक़ा वाइस चेयरमैन ऐं चेयरमैन हाजी उमेद अली ख़ासि कली पीपल्स पार्टी जी ज़िले क़यादत खां नोटिस वठण जो मुतालबो कंदे उहो पिणु चयो आहे त अगरि टाउन ऑफिसर नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ कार्रवाई न थी त आउं पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदुसि। मज़लूम मारवाड़नि जे हक़नि जो आवाज़ पहुचाए आला ऐवाननि ताईं। ॾिसंदा रहो सुराण सिंध न्यूज़।